दोस्तों मां यहाँ तव्हांजो हैदरमला ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल मज़ामत। सिंध जा 5 ज़िला गुज़िरियल केतिरे अरसे खां सरदारनि ऐं क़बाइली फोर्सिस जे हवाले कया विया आहिनि। अॼु जी ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी 15 सालनि खां सिंध में हुकूमत आहे ऐं हीउ चोथों भेरो पाकिस्तान पीपल्स पार्टी खे सिंध ॾिनी वई आहे। पर सिंध जा 5 ज़िला कश्मीर, कंदकोट, जेकमबाद, शिकारपुर, सखर, घोटकी उहे मुकमल तौर ते धाड़ेलनि जे हवाले कया विया आहिनि ऐं धाड़ेल बि केतिरा आङुर ते गिणण जेतिरा। जेकॾहिं मक़ामी सहाफ़ी हिन ते तहक़ीक़ात कनि ऐं उन्हनि जी तइदाद जी ॻणप कनि त शायदि ई 100 खां 150 धाड़ेल थी सघनि था। ऐं पोइ सिंध सरकार चवे थी त क़बाइली झेड़नि जे करे इन्हनि ज़िलनि जूं हालतूं ख़राब आहिनि ऐं सिंध जो वज़ीर आला सैयद मुराद अली शाह ऐं चेयरमैन जनाब बिलावल भुट्टो ज़रदारी मीडिया जे साम्हूं जी चवनि था त धाड़ेलनि वटि नेटो जा हथियार आहिनि। नेटो जा हथियार अफ़गानिस्तान में अमेरिका जे इतिहादनि गुज़िरियल केतिरे अरसे में जेका हुननि जंग जोड़े रखी हुई, उन खां पोइ जॾहिं अफ़गानिस्तान ख़ाली करे विया त पंहिंजा हथियार बि छॾे विया। त इहे अफ़गानिस्तान जूं सरहदूं क्रॉस करे ऐं पोइ सिंध जे सरहदुनि में अंदरि दाख़िल थींदड़ इहे हथियार कंहिंजे थ्रू अचनि था। हुकूमत त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी आहे। सरहदुनि ते त मुल्क जा रियासती इदारा चौक ऐं चौबंद 24 कलाक बीठा आहिनि। त इहे हथियार आसमाननि मां उॾामी त कोन था पहुचनि, ज़ाहिर आहे सरहदुनि खां क्रॉस करे उन खां पोइ सिंध जे हिन 5 ज़िलनि ताईं हथियार पहुचनि था। 5 ज़िलनि में सरदारनि जो राज आहे ऐं क़बाइली सरदारनि जा क़बाइली फोर्सिस उन्हनि जो कंट्रोल आहे। उन्हनि वटि हथियार जदीद तरीन एयरक्राफ्ट गन्स आहिनि ऐं राकेट लॉन्चर्स आहिनि। उन्हनि वटि जदीद तरीन राइफल्स आहिनि, जंहिंजे करे पुलिस जूं जेके गाॾियूं आहिनि उन्हनि बख़्तरबंद गाॾियुनि ते जॾहिं उहो हमिलो कनि था त उन्हनि जूं चेन्स उनखे तोड़ण में कामयाबु थियनि था। पोइ उन्हनि चेन्स तोड़ियल बख़्तरबंद गाॾियुनि जे मथां धाड़ेल बि लाइव अचनि था ऐं डांसूं कनि था। ही जदीद टेक्नोलॉजी जो दौर आहे, जंहिं दौर में लोकेटरनि ज़रिए ख़बर पइजी वञे थी त को माण्हू किथे पंहिंजी मोबाइल इस्तेमालु करे रहियो आहे। पर पोइ पाकिस्तान जा रियासती इदारा ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत इन्हनि 5 ज़िलनि में लखे माण्हुनि खे धाड़ेलनि जे रहम करम ऐं सरदारनि जे रहम करम ते छॾिनो आहे। नतीजो इहो निकितो आहे त उन्हनि 5 ज़िलनि जे अंदरि तइलीम मुकमल तौर ते तबाह बर्बाद थी वई आहे ऐं सिहत घर मुकमल तौर ते तबाह बर्बाद आहिनि। जेके टाउन कमेटियूं या यूनियन काउंसिलुनि जा जेके बजेटूं आहिनि उहे तरक़ियाती जेका रिथाबंदी थींदी आहे उहा मुकमल तौर ते नाकाम थी चुकी आहे। किथे बि को तरक़ियाती कमु कोन पियो थिए। लखे एकड़ ज़मीन ॿेले खाते जी या कचे जी ज़मीन उन ते धाड़ेलनि जो कब्ज़ो आहे ऐं सरदारनि जो कब्ज़ो आहे। हज़ारे गोलियूं रोज़, हज़ारे राउंड उहे फायर थियनि था। माण्हू अगवा थियनि था, मासूम ॿार प्रिया कुमारी, हुसैन आरई उहे अगवा थियनि था। नंढड़ा नंढड़ा मासूम ॿार अगवा करे उन्हनि जो भंग वरितो वञे थो। हाणे ताज़ो तव्हां ॾिठो त हिकिड़े पख्तून ॿार खे अगवा कयो वियो, उन खां भंग वरितो वियो। उमिरि रसीदा माण्हू खे अगवा कयो वञे थो ऐं पोइ लाइव अची उन्हनि सां ज़नाऊं कयूं वञनि थियूं धाड़ेलनि जी तरफ़ां, उहे लाइव ॾेखारियूं वञनि थियूं। नौजवाननि खे टंगुनि में गोलियूं हयूं वञनि थियूं, उहे लाइव ॾेखारियूं वञनि थियूं फेसबुक ते। ईअं इन क़िस्म जो जेको कारोबार ऐं कार वहिंवार आहे, उन कारोबार ऐं कार वहिंवार में रुगो इहो चइजे त धाड़ेल मुलविस आहिनि, इहे 100-150 क्रिमिनल्स मुलविस आहिनि। सम्झा थो त इहा ज़्यादती थींदी। इन जे पुठियां मुकमल तौर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं मुल्क जा रियासती इदारा उहे शामिल आहिनि। हाणे ताज़ा अंगखर कल्ह जेके सिंध सरकार जारी कया आहिनि त 34 करोड़ रुपया इन ऑपरेशन ते, कचे जा जेके ऑपरेशन ही थिया आहिनि इन्हनि 5 ज़िलनि में 34 करोड़ रुपया इन ते ख़र्च कयो वियो आहे ऐं लॻभॻि 17 धाड़ेल चया था वञनि त उहे मारिया विया आहिनि। ऐं इतला आई आहिनि, मक़ामी सहाफ़ी ॿुधाइनि था या समाजी वर्कर ॿुधाइनि था त उहे बि तक़रीबन धाड़ेलनि जा पाण बि जेके मुक़ाबला थियनि था उन्हनि में उहे माण्हू या उहे धाड़ेल क़तूल थियनि था। पोइ उन्हनि जे मथां पुलिस अची, छाकाणि त उन्हनि ते तमामु घणो सरकार तरफ़ां इनाम रखियलु हूंदो आहे, इनाम हासिलु करण लाइ मक़ामी पुलिस या एसपीज़ पोइ उन सॼे धाड़ेलनि जे झेड़े खां पोइ जेके क़तूल थियनि था उन्हनि जे लाशनि ते अची फ़ोटू कढाए ऐं उहे करोड़ रुपया उहे वसूल कनि था जेके इनाम आहिनि। सुवाल इहो थो पैदा थिए त छा सिंध जा इहे 5 ज़िला ईअं ई धाड़ेलनि जे रहम करम ते हूंदा? लखे माण्हू जेके इन इलाइक़े में रहनि था, जेके गैर यकीनी वारी ज़िंदगी गुज़ारीनि था, जिन खे हर वक़्तु इहो ख़ौफ़ रहे थो त कंहिं वक़्तु बि उन्हनि जे घरनि ते हमला कया वेंदा, उन्हनि जे ॿारनि खे, उन्हनि जे औरतुनि खे अगवा कयो वेंदो, यरग़माल बणायो वेंदो ऐं उन्हनि खां ॻरो यरग़मालनि जे नाले ते, अगवा जे नाले ते ॻरो भुंग वरितो वेंदो।
तव्हांखे ॿुधी इहे शायदि हैरत थिए त इन्हनि इलाइक़नि में हाणे सूरत हाल इहा आहे त जेके माण्हू अगवा थियनि था, अगवा कारण उन्हनि खे चवंदा त तव्हां पंहिंजे घर जे औरतुनि खे घुरायो, ऐं पोइ मजबूरनि लाचार उन घर जूं औरतूं बि उन्हनि धाड़ियलनि रहज़ननि जे हवाले थियनि थियूं ऐं उन्हनि सां पोइ उहो इज्तमाही तौर ते रेप कनि था। त हीअ जेका ख़ौफ़ जी सूरताल पैदा कई वई आहे इन्हनि 5 ज़िलनि जे अंदरि, ऐं जेकी रियासती इदारनि ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जेको कलूर कयो आहे माण्हुनि सां, इहो कलूर दर हक़ीक़त सिंध जे माण्हुनि ॾांहुं, बाक़ी सिंध जे ज़िलनि जे माण्हुनि ॾांहुं इहो पैगाम आहे त तव्हां सां बि इहो कयो वेंदो। एॾी वॾी बजेट जेका इदारनि ते ख़र्च थिए थी, ऐं अमन अमान जे नाले ते जेके केतिरे अरसे खां 90 जे ॾहाके खां वठी सिंध जे अंदरि रेंजर्स मौजूदु आहे, उन्हनि समूरनि इदारनि ते सिंध जे माण्हुनि जे टैक्स मां ख़र्च थिए थो, पर उन्हनि जी कारकर्दगी ज़ीरो आहे। ऐं माण्हू गुरबत जे आलम में आहिनि, माण्हू गैर यकीनी जे आलम में आहिनि, माण्हुनि खे इहो ख़ौफ़ आहे त कंहिं वक़्तु उन्हनि खे यरगुमाल बणायो वञे थो। हाणे तव्हां ॾिठो बहराम सावंत खे क़तलु कयो वियो, हिकिड़े मुल्कंदड़ हिकिड़े बेख़ौफ़ माण्हू खे जेको ख़बर अथसि त मूंखे हीअ रहज़न क़तलु कंदा, उन जे बावजूदि बि मुल्कंदो रहे थो। त एॾे वॾनि बहादुर नौजवान सिंधियुनि खे इन्हनि जे रहम करम ते छॾियो वियो आहे। असां घुर कयूं था या असीं तजवीज़ कयूं था त फौरन इन्हनि समूर रहज़ननि खे गिरफ़्तार कयो वञे, या जेके तव्हां क़बाइली नाम नियाज़ झेड़ा चओ था उन्हनि झेड़नि ख़तमु करण लाइ शीशन जज जे अॻुवाणीअ में हिकिड़ी कमेटी ठाही वञे, जेका कमेटी इन्हनि झेड़नि जो निबेरो करे। गॾोगॾु जिन माण्हुनि ते ॾंड पवनि था उहा ॾंड सरकार उहा अदा करे, ऐं जेके माण्हू सरकारी केसनि में आहिनि, मसलन पुलिस जा कूड़ा मुक़ाबला जेके थींदा आहिनि, उहे समूरा केस वापसि वरिता वञनि। बाक़ी जेके हुननि जूं सरगर्मियूं आहिनि ॾोहनि जूं, उन्हनि जूं सज़ाऊं मुक़ररु कयूं वञनि, ऐं घटि में घटि उन्हनि खे सज़ा मौत जी सज़ा न ॾिनी वञे, फाई सज़ा न ॾिनी वञे। इन तरह सां तव्हां सिंध जे अंदरि अमन अमान बहाल करे सघो था। बाक़ी जेके ही टिकटॉकर एसपीज़ आहिनि, जेके रुगो सोशल मीडिया जे शोशा में असांखे तमामु वॾा बुत करे ॾेखारिया विया आहिनि, उन्हनि जी आसिरे ते इन्हनि 5 ज़िलनि जे अंदरि को बि अमन कोन थींदो।